अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं असां सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। कराची में गुल प्लाज़ा खे लॻल बाहि ते राति खां ज़ाब्तो न अची सघियो। इमारत जा मुख़्तलिफ़ हिसा ड्रही पट। रेस्क्यू ऑपरेशन में मुश्किलातूं। सड़ी फोत थियलनि जो अंगु छह थी वियो। 20 खां वधीक ज़ख़्मी। केतिरा ई माण्हू फाथल हुजण जा इतला। हिकु फायर फाइटर बाहि विसाईंदे सड़ी फोत। ॾाकण किरण सबबि 2 रज़ाकार ज़ख़्मी। रेस्क्यू इख़्तियारनि जो चवणु आहे त MA जना रोड ते राति जो 10 वॻे प्लाज़ा खे बाहि लॻी। सॼे शहर जूं फायर टेंडर्स बाहि विसाइण जी कोशिश में रुधल आहिनि। इमारत जो मेज़नाइन ऐं पहिरियों फ्लोर सड़ी तबाह थी वियो आहे। 2 ऐं 3 मंज़िल ते बाहि लॻल आहे। रेस्क्यू इख़्तियारनि जो वधीक चवणु आहे त बाहि विसाइण लाइ स्नॉर्केल्स ज़रिए पाणी उछलायो पियो वञे। बाहि विसाइण में वधीक वक़्तु लॻी सघे थो। इमारत कमज़ोर थी वञण करे अंदरि दाख़िल नथा थी सघूं। गुल प्लाज़ा बाहि वाक़िए बाद केतिरा ई माण्हू लापता। घरवारा राति खां पंहिंजे प्यारनि जी ॻोल्हा में मसरूफ़। सुॾका आहूं ऐं दाहूं। हर तरफ़ सोग वारो माहौल। पीउ सन औरत मूजिबि पुट सां राति ताईं संदसि राब्तो हो। उन बाद हिन जी फ़ोन नंबर बंदि आहे। प्लाज़ा एसोसिएशन जे सदर तनवीर पाशा जो चवणु आहे त बाहि प्लाज़ा अंदरि हथरादू गुलनि जे दुकान में लॻी। प्लाज़ा में 1000 खां वधीक दुकान आहिनि। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां गुल प्लाज़ा बाहि वाक़िए ते अफ़सोस जो इज़हार। सिंध हुकूमत खे बाहि विसाइण लाइ समूरा वसीला इस्तेमालु करण जी हिदायत। वाक़िए में जानी ऐं माली नुक़सान ते मुतासिर ख़ानदाननि सां ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार। PP चेयरमैन वाक़िए जी फ़ौरी जांच ऐं आईंदा अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ क़दम खणण जी बि हिदायत करे छॾी। सदर ऐं वज़ीर आज़म पारां कराची में बाहि वाक़िए ते अफ़सोस जो इज़हार। वाक़िए में फ़ौत थियलनि जे वारसनि सां ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार। शहबाज शरीफ़ रेस्क्यू इदारनि खे गॾिजी कमु करण जी हिदायत करे छॾी। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी पारां पिणु कराची में बाहि वाक़िए में जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। वॾे वज़ीर बाहि वाक़िए जो नोटिस हटो। कमिश्नर कराचीअ खे जांच जो हुकुम। मुराद अली शाह पारां बाहि लॻण जा सबब मालूम करे फ़ौरी तौर रिपोर्ट ॾियण जी हिदायत। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण चयो आहे त सरकारी मशीनरी राति खां बाहि विसाइण में मसरूफ़ आहे। नुक़सान जो खातो बाहि ते ज़ाब्ते बाद लॻाए सघिबो। जॾहिं कोताही साबित थी त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। चीफ सेक्रेटरी सिंध पारां रेस्क्यू ऑपरेशन तेज़ करण जो हुकुम। सैयद आसिफ हैदर शाह गुल प्लाज़ा पहुची रेस्क्यू अमल जो जाइज़ो वरितो। डिप्टी कमिश्नर ॾखण ऐं रेस्क्यू इख़्तियारनि पारां चीफ सेक्रेटरी खे ब्रीफिंग। आसिफ हैदर शाह चयो आहे त वधीक अमलो तलब करे रेस्क्यू ऑपरेशन तेज़ कयो वञे। अंजुमन ताजरान सिंध पारां हुकूमत मथां तनक़ीद। मुतासिरनि सां इंसाफ़ ऐं रिलीफ जो मुतालबो। सदर अंजुमन ताजरान जावेद कुरैशी चयो आहे त गुल प्लाज़ा सां न्यो हुकूमती गफ़लत जो नतीजो आहे। क़ीमती जानियूं ज़ाया थियूं। केतिरा ई ख़ानदान तबाह थी विया आहिनि। प्लाज़ा में वापारी केतिरनि ई कलाकनि ताईं फाथल रहिया। पंहिंजे बयान में सदर अंजुमन ताजरान सिंध वधीक चयो आहे त फ़ौत थियल माण्हू पंहिंजे ख़ानदाननि जो सहारो हुआ। वॾो वज़ीर ऐं मेयर कराची वाक़िए वारे हंधि न पहुता आहिनि। उहो रवैयो हुकूमत जी बेहिसीअ खे ज़ाहिर करे थो।